अहम ख़बर आहे नाज़रीन आगाह कंदासीं अवां खे फ़लस्तीनी मुज़ाहिमती तहरीक हमास पारां इसराइल ते ज़मीन समुंड ऐं हवाई हमला 22 इसराइली मारिजी विया आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। हमास केतिरनि ई इसराइलियुनि खे यरग़माल बणाए छॾियो आहे। अरब मीडिया मूजिबि हमास पहिरें 1000 मिसाइल फायर कया ऐं बाद में पैदल दस्ता सरहद टोड़े इसराइल में दाख़िल थिया। इसराइली फ़ौज पारां सरहदी बेस ख़ाली कया विया। इसराइली फ़ौज जवाबी कार्रवाई कंदे गज़ा ते मिसाइल हमला कया। 20 खां वधीक फ़लस्तीनी मारिजी विया। केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। इसराइली फ़ौज जे हमलनि में गज़ा ऐं फ़लस्तीनी घरू बाज़ार जी ऑफ़िस बि मुकमल तबाह थी वई। अहम ख़बर आहे नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदासीं। फ़लस्तीनी मुज़ाहिमती तहरीक हमास पारां इसराइल ते ज़मीन समुंड ऐं हवाई हमला 22 इसराइली मारिजी विया आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। हमास केतिरनि ई इसराइलियुनि खे यरग़माल बणाए छॾियो आहे। अरब मीडिया मूजिबि हमास पहिरें 1000 मिसाइल फायर कया ऐं बाद में पैदल दस्ता सरहद टोड़े इसराइल में दाख़िल थिया। इसराइली फ़ौज पारां सरहद बेस ख़ाली कया विया। इसराइली फ़ौज जवाबी कार्रवाई कंदे गज़ा ते मिसाइल हमला कया। 20 खां वधीक फ़लस्तीनी मारिजी विया। केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। इसराइली फ़ौज जे हमलनि में गज़ा में फ़लस्तीनी घरू बाज़ार जी ऑफ़िस बि मुकमल तौर ते तबाह थी वई।